बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम, या अली मदद हक़ मौजूद, जीअं सिंध जीअं लतीफ़। महिरबानी सभिनी दोस्तनि जी, सभिनी प्यारनि पिरनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। कोशिशि कंदासीं त अॼु दोस्तनि जा कमेंट्स बि पाण पढ़ंदा हलंदासीं, दोस्तनि जा नाला बि खणंदासीं, दोस्तनि जो ज़िक्र बि कंदासीं। अनवार महिरबानी। उल्फत असांजी अदी उल्फत हुसैन सिंध जी तमामु हिकिड़ी बहितरीनु शाइर आहे जेका असांखे अॼु जॉइनिंग करे चुकी आहे। महिरबानी। अली नवाज़ साहिवाल वॾी महिरबानी। अली नवाज़ साईं अव्हांजी बि महिरबानी साईं। गनी गमदिल साहिब, हीअ जेका असीं बैकग्राउंड में जेको असां हिकिड़ो गीत जेको हलायो, जेको इहो लिखियलु, इहा जेका शाइरी हुई असांजी गनी गमदिल साहिब जी शाइरी हुई, ऐं आवाज़ु हुयो अली हसन जो। अली हसन जो आवाज़ु हुयो। तमामु हिकिड़ी बहितरीनु शाइरी ऐं बहितरीनु आवाज़ु। असांजे अॼोके प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे, उहो टॉपिक असीं रखियो आहे। उन टॉपिक ते दोस्तनि जा कमेंट्स मूं वटि शो न पिया थियनि, छो जो आस्ते 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 ख़बर न आहे त फेसबुक जो माहौल, फेसबुक जो सिस्टम ख़बर न आहे केॾांहुं पियो वञे, जेको आस्ते आस्ते तक़रीबन वीडियो लाइव खां पोइ कुझु टाइम पहिरीं कमेंट्स बि शो न पिया थियनि। हाणे अॼु बि दोस्तनि जा कमेंट्स शो नथा थियनि, मूं वटि ख़बर न आहे त इहो मथां जो इशू आहे। को बि हिकिड़ो दोस्त जेकॾहिं कमेंट्स करे त मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे थो या न। अली बहरिंद वॾी महिरबानी। अल्ताफ़ मेमन महिरबानी। पहिरियां अल्ताफ़ अमी बि असांखे वॉचिंग में जॉइन करे चुका आहियो। शेर अली महर साहब असांखे सखर मां असांखे जॉइनिंग करे चुका आहिनि। कोशिशि कंदासीं त दोस्तनि जा नाला बि पढ़ंदा हलूं, दोस्तनि जा कमेंट्स बि पढ़ंदा हलूं, पर दरअसल ॻाल्हि इहा त दोस्तनि जा कमेंट्स बि शो न पिया थियनि। अॼु जेको प्रोग्राम जो जेको असांजो जेको टॉपिक आहे, उहो टॉपिक जेको आहे सिंध जी सूरनि ॾुखनि दर्दनि जे हवाले सां। त सिंध, आख़िर सिंध जा दर्द, सिंध जा सूर, सिंध जा ॾुख केसी ताईं ऐं कीअं ख़तमु थींदा। प्रोग्राम जो टॉपिक हिकु भेरो ॿीहर दोस्तनि सां ज़िक्र कंदो। महिरबानी। मोहम्मद जब्बार वॾी महिरबानी दोस्तनि जी। हाणे दोस्तनि जा कमेंट्स त ईंदा हूंदा, पर दरअसल ॻाल्हि इहा आहे त मूं वटि शो नथा थियनि। दोस्तनि जा कमेंट्स मूं वटि शो नथा थियनि। ऐं पहिरीं वीडियोज़ ख़तमु थी वई आहे, जेका 1 to 1 दोस्तनि खे पाण वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं, दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हाणे दोस्तनि जा कमेंट्स बि शो नथा थियनि। पर इन में इहो ज़िक्र कंदो हलां त जेको व्हाट्सअप ज़रिए जेकॾहिं को दोस्त ॻाल्हाइणु चाहे त मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे 0320822076 ते वीडियो लाइव ते मूंसां ॻाल्हि ॿोल करे सघो था, कॉल करे सघो था वीडियो लाइव ते। छो जो फेसबुक वीडियो लाइव सिस्टम काफ़ी टाइम खां मथां खां बंदि थी वियो आहे, ऐं अॼु त वरी कमेंट्स बि न पिया अचनि। अॼु वरी कमेंट्स बि शो न पिया थियनि मूं वटि। ज़ाहिर दोस्त कमेंट्स त कंदा हूंदा, पर मूं वटि उहे कमेंट्स दोस्तनि जा शो नथा थियनि। हाणे जेकॾहिं जीअं आउं ज़िक्र कंदुसि त मुंहिंजो आवाज़ु अचे पियो दोस्तनि ताईं, हाणे दोस्त त लिखंदा हूंदा त अचे थो आवाज़ु या नथो अचे, पर ॻाल्हि इहा आहे त कमेंट्स छो न पिया थियनि, त मूंखे कीअं ख़बर पए त मुंहिंजो आवाज़ु बि अचे पियो या न। ऐं उन में लाइक्स या को बि हिकिड़ो ऑप्शन, जीअं हिकिड़ो थंब जो ऑप्शन हूंदो आहे, जेकॾहिं को बि दोस्त लाइक कंदो त मूंखे ख़बर पवंदी। साईं गनी साहब, मुंहिंजो जेकॾहिं आवाज़ु अचे थो त महिरबानी करे मूंखे लाइक में थंब जे ज़रिए हिकिड़ो मूंखे जेकॾहिं कंदो त मूंखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो या न। ज़िक्र कंदासीं सिंध जे दर्दनि ऐं ॾुखनि जे हवाले सां, ऐं मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदुसि, छो जो जेकॾहिं को बि दोस्त, महिरबानी तारिक नवाज़ साईं बि असांखे वॉचिंग कनि पिया। इनायत मेमन साईं वॾी महिरबानी, जॉइनिंग करे चुका आहिनि काफ़ी दोस्त असांखे। त जेकॾहिं सिंध जे दर्दनि या सूरनि जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पाण किथां खां शुरूआति कजे। जेकॾहिं पाण सिंध जे मासूम ॿारनि जे हवाले सां, मासूम नियाणियुनि जे हवाले सां जेकॾहिं उतां शुरूआति कजे, या सिंध जे तइलीमी अदारनि खां शुरूआति कजे, या जेकॾहिं हेल्थ जो ज़िक्र कजे थो ख़ासि तौर ते सिहत जे हवाले सां, सिंध जा जेके अदारा सिहत जे हवाले सां जेके आहिनि हिन वक़्तु समूरी सिंध में, त उन्हनि में छा पियो वरे, छा पियो वापराए, उहो ज़ाहिर सिंध खां गुझो न आहे।
ऐं जेकॾहिं तालीम जे हवाले सां ज़िक्र कंदासीं, जेकॾहिं सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां ज़िक्र कंदासीं, या जेकॾहिं ज़िक्र कयूं पिया जीअं तालीम जे हवाले सां, त वरी हिकु भेरो ॿीहर जेको उस्तादनि ते जेको तशद थियो आहे ऐं जेको थिए पियो, ॾिसूं पिया पढ़ूं पिया, तमामु हिकिड़ो दर्दनाक हिकिड़ा वाक़िया ॾिसूं पिया पढ़ूं पिया। ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण ख़ुदकशी जो ज़िक्र कंदासीं, ख़ुदकशी जे हवाले सां ख़ासि तौर ते थर यानी मिठी थरपारकर जे ज़िले जे हवाले सां, त तमामु वाक़िया जेके थियनि पिया तमामु हिकिड़ा दर्दनाक, ऐं ॾींहों ॾींहुं उहे वाक़िया बि वधंदा वञनि था। त कहिड़े सिंध जे कहिड़े को बि जेकॾहिं को हिकिड़ो को दर्द हुजे, को हिकिड़ो ॾुखु हुजे, को हिकिड़ो सूर हुजे जंहिं ते पाण उन ते ॻाल्हायूं। पर जीअं चवंदा आहिनि त जेतिरो बि जेकॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं, जेतिरो बि पाण जेकॾहिं लिखंदासीं, त मुंहिंजे ख़्याल में तमामु घटि आहे। हाणे अॼु दोस्तनि जा कमेंट्स बि शो न पिया थियनि, अॼु दोस्तनि जा कमेंट्स बि शो न पिया थियनि। ॾींहों ॾींहुं हिकु त इहो सोशल मीडिया वारो जेको इशू आहे, फेसबुक वारो ख़ासि तौर ते, यानी वञी रहंदी पोस्ट, मुंहिंजे ख़्याल में त पोस्ट को पढ़े ऐं उन में कमेंट्स करे, या जेकॾहिं ज़िक्र कंदासीं वीडियोज़ जो, सोशल मीडिया ते वीडियोज़ जो, त उहो वीडियो ॿुधी सघूं असां या ॾिसी सघंदासीं। पर यानी हिन वक़्तु पोज़ीशन इहा वञी बीठी आहे त वीडियो लाइव ते कनेक्ट बि नथा थी सघूं, यानी वीडियो लाइव ते ॻाल्हि ॿोल बि नथा करे सघूं। या हिन वक़्तु जेकॾहिं जेके बि दोस्त मूंखे ॾिसनि पिया या ॿुधनि पिया, ज़ाहिर आहे अॻियां दोस्त मूंखे ॾिसंदा हूंदा, मूंखे ॿुधंदा हूंदा, पर आउं हिन वक़्तु सिर्फ़ु इहो थो ॾिसां त दोस्त जेके जॉइन कनि पिया, त कहिड़ा कहिड़ा दोस्त, कहिड़ा भाइर, कहिड़ियूं भेनरूं असांखे जॉइन कनि पिया या कनि थियूं, एतिरी मूंखे ख़बर पए थी। छो जो शो न पियो थिए, कमेंट्स बि शो न पिया थियनि। हाणे हीअ कमेंट्स शो तॾहिं थींदा जॾहिं प्रोग्राम ख़तमु थींदो, ऐं वरी जॾहिं आउं ॾिसंदुसि उन प्रोग्राम खे, त उन वक़्तु कमेंट्स बि शो थींदा, त कंहिं कमेंट्स कयो, कंहिं छा लिखियो, छा न लिखियो, उहा ख़बर बि पोइ पवंदी। छो जो जेकॾहिं लाइव दौरान बि जेकॾहिं कमेंट्स पाण नथा पढ़ी सघूं, त पोइ मुंहिंजे ख़्याल में त ईअं सम्झो त पोइ त प्रोग्राम करण ई फज़ूल आहे। जॾहिं त हिकिड़ो को दोस्त कमेंट्स करे पियो, त उनजो को आउं रिप्लाई नथो ॾेई सघां, त दोस्त अॻे छा लिखियो आहे। मिसाल जेकॾहिं शाकिर खोसो साहिबु या असांजी भेण अनीसा बलोच जीअं असांखे जॉइनिंग करे चुकी आहे, या साईं गनी गमदल साहिबु आहिनि, या काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके असांखे जॉइन करे चुका आहिनि, जेके ॿुधनि था, जेके ॾिसनि था, पर उन्हनि जा कमेंट्स शो मूं वटि नथा थियनि, त आउं उन्हनि खे छा रिप्लाई ॾियां, कीअं रिप्लाई ॾियां, त अॻे दोस्त छा लिखियो आहे, छा न लिखियो आहे। तमामु वॾो ॾींहों ॾींहुं हिकिड़ो बहरान फेसबुक में बि इहो हिकिड़ो जेको शुरू थी वियो आहे वीडियो लाइव्स खां पोइ। कमेंट्स अॼु त कमेंट्स बि नथा अचनि, कॾहिं कॾहिं कमेंट्स ईंदा आहिनि दोस्तनि जा, कॾहिं कॾहिं कमेंट्स नथा अचनि। अॼु त कमेंट्स बि दोस्तनि जा नथा अचनि, त मूंखे कीअं ख़बर पए। बहरहाल जेकॾहिं सिंध जे दर्दनि ऐं सूरनि जो मुख़्तसर ज़िक्र कंदुसि, त ॾिस हिन वक़्तु जेके ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जो जेकॾहिं पाण सिंध यूनिवर्सिटी जो जेकॾहिं पाण ज़िक्र कंदासीं, त हिन वक़्तु ताईं केतिरा ई अहिड़ा वाक़िआ थी चुका आहिनि जंहिंजो को खर तेल, को इंसाफ़। महिरबानी साईं समी बलोच साहिब बि मूंखे जॉइनिंग करे चुका आहिनि, असांजे प्रोग्राम सिलसिलामत वीडियो लाइव ते जॉइनिंग ते करे चुका आहिनि। पर समी बलोच साहिब बि असांखे ॿुधी सघे थो, असांखे ॾिसी सघे थो, पर मूंखे इहा बि ख़बर न पवंदी त समी बलोच साहिब बि मूंखे ॿुधे थो या नथो ॿुधी सघे, या ॾिसे थो या नथो ॾिसे। छो जो कमेंट्स छो न पिया थियनि, अॼु वरी कमेंट्स बि छो न पिया थियनि। हाणे ॾिसो न, हाणे हिन वक़्तु जेकॾहिं 15, 20, 14 जेकॾहिं दोस्त मूंखे ॿुधनि पिया या ॾिसनि पिया, पर उहा मूंखे ख़बर नथी पए त मुंहिंजो आवाज़ बि पहुचे थो दोस्तनि ताईं, वञे थो आवाज़ या नथो वञे, या दोस्त कमेंट्स में छा पिया लिखनि, छा न पिया लिखनि। सिंध जा दर्द सूर ज़िक्र पियो कयुमि त हिन वक़्तु ॾींहों ॾींहुं तमामु वधंदा पिया वञनि। उनजो असुलु कारण छा आहे, उन जो असुलु सबबु छा आहे, छा न आहे, उहा कीअं पाण कीअं ॻाल्हि ॿोल करे सघूं। जेकॾहिं हिकिड़ो सेकंड पाण कोशिशि कंदासीं साईं समी बलोच साहिबु, जेकॾहिं छो जो अव्हांजा कमेंट्स बि कंहिं बि दोस्त जा कमेंट्स नथा अचनि। बाबा हिन में ॾिस सर्च कर समी बलोच साहिबु जेकॾहिं आहे, त उनखे वीडियो लाइव ते हिकिड़ो मिनट वठो न, व्हाट्सएप ते छा मक़सदु छा माना न तव्हां सर्च कंदव न समी साहिबु लिखंदव त समी साहिबु अची वेंदो, लिखंदव न तव्हां त समी साहिबु अची वेंदो। त 2 मिंट पाण समी साहिब सां ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि कयूं पिया। समी साहिबु जेकॾहिं अमी व्हाट्सअप वीडियो लाइव ते अव्हां वटि कॉल ईंदी असांजी,
आवाज़ तो मुझो ईंदो हूंदो, मूंखे अवां ॾिसंदा हूंदा ॿुधंदा हूंदा, पर अवां जा कमेंट्स दोस्तनि जा कमेंट्स मूं वटि छो न पिया थियनि। कोशिशि कयूं पिया साईं समी बलोच साहब खे वीडियो लाइव ते पंहिंजे हिन प्रोग्राम में चंद सेकंड में कोशिशि कयूं पिया, 2-3 मिंट पाण मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं समी बलोच साहब सां। जॾहिं ज़िक्र पे कयमि त सिंध जे ख़ासि तौर ते अहिड़ा कई वाक़िया थियनि था डेली, को अहिड़ो ॾींहुं हिकिड़ो नाहे जंहिंमें SAMI ठीकु आहे अची वियो हूंदो, उनखे वीडियो लाइव ते कनेक्ट कयो ऐं जीअं समी बलोच साहब जी वीडियो कनेक्ट थिए त पोइ स्पीकर बि खोले छॾियो, ठीकु रिंग वञेसि थी। समी बलोच साहब खे वीडियो लाइव ते कोशिशि कयूं पिया त जॉइनिंग कराइजे। समी साहब प्लीज़ हिकिड़ो सेकंड मौजूदु रहिजो, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? हिकिड़ो सेकंड साईं, हिकिड़ो सेकंड। यू केयर ओके व्हाट्सएप हू बंदि न कई छा सिस्टम यार? सिग्नल बंदि थी वियो। हाँ सिग्नल बंदि थी वियो। न हाणे तव्हांजो आवाज़ गायब थी वियो, पहिरियों अचे साईं को इशू हेॾा न कर साईं, को इशू कोन्हे, मुंहिंजो आवाज़ ईंदो पर तमामु घटि ईंदो, को इशू न आहे, मुंहिंजो आवाज़ ईंदो पर घटि ईंदो, अवां ते को सवाल पियो अचे बसि। पुछो तव्हां छा था पुछणु चाहियो, ठीकु छा आहे, चवणु चाहियो? वॾी महिरबानी सभी साहब, वॾी महिरबानी असांखे व्हाट्सएप वीडियो लाइव ते जॉइन करण जी। असांजो जेको अॼु प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे उहो टॉपिक आहे सिंध जा दर्द, सिंध जा सूर, सिंध जा ॾुख जेके ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया, मामला तमामु हिकिड़ा दर्दनाक वाक़िया वधंदा वञनि पिया। आख़िर उनजो हल छा आहे, उहे कीअं ख़तमु थींदा, कॾहिं ख़तमु थींदा, छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे, या महिरबानी करे थोरो इन ते सिंध जे दर्दनि सूरनि ते थोरो रोशनी ज़रूरु विझो, महिरबानी समी साहब। सॼी सिंध वासियुनि खे हक़ मौजूद। अस्सलाम वालेकुम GS। मां सॼी सिंध वासियुनि खे गुज़ारिश कंदुसि ॾींहों ॾींहुं जीअं असगर मतो साहब चए थो सिंध जा दर्द उन्हनि में वाधारो थिए थो, उहे घटिजंदे नज़र ई कोन था अचनि। इन जो सबबु असांजी लापरवाही आहे त हर कोई पाण ॼाणे, हर कोई पाण ॼाणे वारे मक़सद इन कैफ़ियत में जॾहिं निकिरंदासीं तॾहिं ई कुझु करे सघूं था, तॾहिं ई क़ौम जे लाइ कुझु करे सघूं था। पर उन सभिनी जे लाइ ज़रूरी तॾहिं आहे जॾहिं असीं पाण हिकु थियूं, गॾिजूं ऐं यकीन करियो त असां बिल्कुलु हाणे सिंध जे सभिनी धुरियुनि सियासतदाननि सभिनी खां मायूस थी चुका आहियूं। इहो गॾिजण जो नालो ई कोन था वठनि। असां पूरी कोशिशि करे था ॾिसूं, दोस्त जेकॾहिं सॼी सिंध मां मूंखे इहो रिस्पॉन्स ॾियनि, जवाब ॾियनि, असीं उन्हनि ताईं पहुचण लाइ तयारु आहियूं। अचो त गॾिजी करे को हल कढो, गॾिजी सोचो इन मसइलनि जो हल कढिजे त केसि ताईं असां ही ॾुख दर्द ऐं ही सभु कुझु बर्दाश्त कंदा रहंदासीं। असांजे नियाणियुनि जी तालीम जो रस्तो बंदि पियो थिए, असांजी सॼी सिंध खे जाहिल बणायो पियो वञे, असांजी यूनिवर्सिटियुनि खे शुगर पियो बणाए उते कमदार मुक़रर कया विया आहिनि। ऐं मां इहो चवंदुसि त जेके बि यूनिवर्सिटियुनि में जिन वाइस चांसलर्स जो मुदो पूरो थियो आहे, ख़ुदा सिंध गवर्नमेंट खे घुरिजे उन्हनि खे मोकल ॾियनि ऐं नओं को टैलेंट माण्हू इन जे अहल ते वाइस चांसलर पियो वञे। पंहिंजा नवां कमदार पोइ असां तव्हांखे झलियूं कोन था, जेकॾहिं तव्हांखे शुगर मिलूं ई करे हलाइणियूं आहिनि त ख़ुदारा सिंध जी शऊरी तालीम लाइ सोचियो। तव्हां पंहिंजे हथनि सां सिंध खे तबाह कयो आहे ऐं इहो तबाह ऐं बर्बाद हाल असां वधीक सिंध वासी ॾिसी कोन था सघूं। वॾी महिरबानी समी साहब, हिकिड़ो ॿियो सवाल अव्हां खां इहो आहे त जीअं पहिरीं अव्हां ॾिठो ऐं ॿुधो त बिस्मा जेका नियाणी हुई जेका कराची मां अगवा थी हुई उहा बि भुंग ज़रिए वापसि आई हुई। उन खां पोइ वरी दुआ मंगी वारो इशू थियो, दुआ मंगी वारो जॾहिं इशू थियो त उहा नियाणी बि असांजी भुंग भरे ऐं इहे हलियो त उन खां पोइ वापसी थी। त हाणे जेकॾहिं पाण थोरी माज़ी ॾांहुं जेकॾहिं नज़र, साईं समी साहब मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? जी जी अचे थो, अचे। ठीकु आहे, पर जेकॾहिं थोरो हीउ जेको सवाल मुंहिंजो आहे थोरो तफ़सीली सवाल आहे त जेकॾहिं थोरो पाण माज़ी ॾांहुं जेकॾहिं नज़र फिराईंदासीं त माज़ीअ में जॾहिं
मर्द जॾहिं अगवा थींदा हुआ त भुंग भरे उहे वापसि कराईंदा हुआ, पर जॾहिं हाल जो ज़िक्र कंदासीं त यानी हाणे हिन वक़्तु सिंध जूं नियाणियूं अगवा थियनि पियूं ऐं उहे भुंग ज़रिए वापसि थियूं अचनि। हाणे अवां दुआ मंगी जे हवाले सां, उन इशू जे हवाले सां अवां छा चवणु चाहींदो, कीअं था ॾिसो इन मामले खे, जेको हिन वक़्त ताईं उहो मामिलो बिल्कुलु हिकिड़ो ख़ामोशी छायल आहे चारई तरफ़, त यानी का ख़बर नाहे त उहा नियाणी कीअं अगवा थी ऐं कीअं वापसि आई। जी सभी साहब। साईं असगर मलाणो साहब, जॾहिं सॼी सिंध जी कैफ़ियत इहा हुजे त असां पाछे पुटजंदा हुजूं, तॾहिं कंहिं मसइले जो हल नज़र कोन ईंदो। तव्हां असांखे जेकॾहिं सिक्योरिटी मुहैया नथी कई वञे, तहफ़ुज़ आहे, त पोइ नियाणी क्या पूछे त बाबा मूंखे कीअं अगवा कयो, मूंखां केतिरा पैसा वरिता विया, पोइ त पाठारीदार को उहा जांच लहण जी कोशिश कंदो त आख़िर त घणा पैसा ॾिना ऐं उन में असांजो हेतिरो हिसो थिए थो, जीअं असां हिसो उपाड़े सघूं। जॾहिं तव्हां सरकार जी का बि रिट मौजूद न आहे, सरकार कंहिंजी बि हिफ़ाज़त नथी करे सघे, त माठड़ी सां हुनखे घुर्जे त पंहिंजो इक़्तिदार ई छॾे हली वञे। छो त जॾहिं तव्हां पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे अवाम खे, जे वोटनि जे ज़रिए तव्हां इन्हनि कुर्सियुनि ते पहुता आहियो, उन्हनि खे तवफ़ुक़ नथा ॾेई सघो, त पोइ साईं तव्हांजो को हक़ कोन्हे। ख़ुदा जे वास्ते ख़ुदा खे बि जवाबु ॾियणो आहे त अल्लाह ताला तव्हांखे जेतिरो डिघो रसो ॾिनो आहे, मां चवंदुसि त हींअर उन रसे खे अल्लाह ताला छिके ऐं तव्हांखे बि कुझु जेको तव्हां कुझु ज़ुल्म कयो था, जेको कुझु सिंध वासियुनि सां ऐं ख़ासि तौर ते सिंध जे तालीमी इदारनि में जेको नियाणियुनि सां या पढ़ियल लिखियल नियाणियूं जेकॾहिं असांजे शहरनि में असांजे महफ़ूज़ न आहिनि, त इन मां असांजो मैसेज छा थो मिले? असां शहर छॾे वञूं, मुल्क छॾे वञूं, काॾे वञूं? आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे? बाबा टिबाई साहब जेको चयो आहे बिल्कुलु सही चयो आहे, आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे? उन ॾोह जे लाइ कहिड़ी सज़ा आहे जंहिं सज़ा में अञा कमी न अचे? पर हिन जो वाहिद हल वरी बि मां इहो चवंदुसि त असां सभिनी जो गॾिजणु तमामु ज़रूरी आहे, हिकु थियणु तमामु ज़रूरी आहे। ऐं मूंखे ख़बर आहे त कुवतूं तव्हांखे हिकु थियणु कोन ॾींदियूं, तव्हांखे गॾिजणु कोन ॾींदियूं, पर इहो जीअण सही हिकु ॿिए सां गॾु न थी सघे। वॾी महिरबानी सभी बलोच साहब, वॾी महिरबानी सर, थैंक यू, थैंक यू। वेलकम सर, वेलकम। महिरबानी अवां जी सॼी सिंध वासियुनि जी मोहब्बत। चलो साहब।